आयल महिमानो ऐं मुंहिंजा साथियो अस्सलाम वालेकुम। अॼु असां सिंधी जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं। मुंहिंजे अॼु जी तक़रीर जो उनवान आहे सिंधु सभ्यता ऐं लाभ ख़तरा। ऐं पंहिंजी तक़रीर जी शुरूआति हिन शेर सां कंदुसि। जे झंग कंदो तंग त सारे अचबो, जे झंग कंदो तंग त सारे अचबो, दोज पया पाण त लताड़े अचबो, ओ मंज़िले मक़सूद ई वाइदो तोसां आयो तब फाड़े अचबो। रेस्पेक्ट सर, असांजी सिंध हज़ारे साल खां ख़ुदि मुख्तियार ऐं ख़ुशहाल खितो रही आहे। ही धरती इंसानी रवादारी बाणबे सेक्युलर रवायत इत्याद इंसान ऐं अमन आलम जी तरक़ी बने आदम वारी सोच जी पैरवारी कंदे न सिर्फ़ इंसान खे उन लाइ जाॻणो घुरिजे पर सिंध सभ्यता जे ख़ालिक रियासत मज़हब ऐं बाशऊर क़ौम ऐं समाज जी असल में क़ौमनि जे दरमियान बका ऐं फ़ाहिम जे उसूल खे अपनाईंदे इंसानी तहज़ीब जे कल्चर खे तहज़ीब फ़र्ज़ अदा करियूं। इंसानी तहज़ीब ऐं कल्चर जे तरक़ी लाइ पंहिंजो शानदार किरदार अदा करियूं। मां पंहिंजी तक़रीर खे नशर सां अॻिते वधाईंदुसि। सिखो बिरज रेड़े कट रात गुण पोखणा आहिनि बिज ईंदड़ इनकलाब। रेस्पेक्ट सर, अॼु का इंतिहा पसंदि असांजे समाज में घर करण जी कोशिश करे रही आहे त तारीख़ गवाह आहे त असांजे सूफ़ी बुज़ुर्गनि सचल सरमत सामी जे ॾिनल तालीम खे इंतिहा पसंदि कॾहिं क़बूल न कयो। रेस्पेक्ट सर, मज़हब जी हम आहंगी जो सब का वॾो मिसाग मदीना जंहिंमें नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी मज़हब जो एतिराम कंदे उन्हनि खे हिकु प्लेटफॉर्म ते आंदो। आख़िर में मुंहिंजे तरफ़ां तव्हां सभिनी सिंध वासियुनि समेत तव्हां सभिनी सिंध खे दिलि जी उतार खे रहनि सां मुबारक सिंधी ॾियारो। आउं पंहिंजी जाइ हिन शेर सां वठंदुसि। केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ठाहे न सघंदो नक्शो सिंध जो, केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ठाहे न सघंदो नक्शो सिंध जो, किरंदो रहंदो रत असांजो चवंदो रहंदो जिए सिंध जिए सिंध।